हाँ पहली पहली रिकॉर्डिंग शुरू कयूं था उनमें तव्हांजी जेका 4 मिनट 2 मिनट 4 मिनट जेको बि हले डोंट वरी ऐं जिते बि मुंझो उते बीही करे वरी चालू कजो रिकॉर्डिंग असांजे हथ में आहे असीं उनखे एडिट करे सघंदा आहियूं मैडम उन में एक मैसेज आयो आहे दिस मीटिंग इज बीइंग रिकॉर्डेड त लीव मीटिंग या कंटिन्यू कयांसि न कंटिन्यू अच्छा प्रियंका बची वई है प्रियंका हाय बस असीं शुरू पे करूं दादा इज गोइंग टू स्टार्ट नाउ ओके सो दादा लेट अस स्टार्ट जी जय झूलेलाल अॼु असां किन मात्राउनि जे बारे में जेको आहे वधीक जानकारी हासिल कंदासीं बोलिए त सभ खां पहिरियों जेके लफ़्ज़ असां लास्ट पीरियड में गुज़रियल पीरियड में असां अभ्यास कयासीं लफ़्ज़ वर अ खां वठी अ आ ए ई उ ऊ ए ओ ताईं त उन जे बारे में के लफ़्ज़ आहिनि जिन जी जानकारी मिलण सां मात्राऊं वधीक असांखे क्लियर ऐं सुठे नमूने सम्झ में ईंदियूं हाणे जीअं लफ़्ज़ आहे मैज़ मैज़ त मैज़ में मीम ये ज़बर मै हाणे जेका ज़बर ॾियणी आहे उहा य जे मथां ॾियणी कोन्हे मीम ये ज़बर वेंदी मीम जे मथां मीम ये ज़बर मै ज़े ज़बर ज़ मैज़ त मीम जे मथां ज़बर ईंदी ऐं उचार सॼो करणो आहे मीम ये ज़बर मै ज़े ज़बर ज़ छो जो इहो ए जी मात्रा जो उन ॾींहुं थोरो शक हो इहे ज़बर जी जेका मात्रा आहे उहा जेको अखर आहे मीम या य त मां कल्ह के डिक्शनरी हुयूं सिंधीअ में मां वटि मां उन्हनि डिक्शनरियुनि जो अभ्यास कयो आहे त उनमें जेके विद्वान माण्हू आहिनि उनमें ख़ासि करे प्रोफेसर सतराम दास सायल जी हिकु डिक्शनरी मूंखे मिली आहे प्रोफेसर सतराम दास सायल त उनजी जेका आहे ऑथेंटिक आहे मयारी जेका लगत आहे डिक्शनरी आहे उनमें ईअं ॾेखारियो आहे त मीम ये ज़बर मै ध्यान में रखणो आहे टीचर्स खे त जेका ज़बर जी मात्रा ईंदी आख़िर में उहा पहिरें अखर जे मथां ईंदी ॿियो अखर आहे असीं इनते मिसाल ॾींदासीं असांजे शिकिल जे नोट जे मथां मिसाल सिंधीअ में लिखियल ईंदो अॻिते हलूं हाणे ऐट अखर ऐट लफ़्ज़ अलफ ये ज़बर ऐ टे पेश टु ऐट हाणे अलफ ये ज़बर माना ज़बर जी मात्रा अलफ जे मथां ईंदी य जे मथां न ईंदी महिरबानी करे इहा ॻाल्हि नोट कजो सेखारण वक़्तु अलफ ये ज़बर ऐ टे पेश टु हाणे इहा थी ऐ जे मात्रा जे बारे में हाणे ऊ जी मात्रा हाणे सम्झो लफ़्ज़ आहे मूड मूड भई मुंहिंजी मूड अॼु सुठी आहे मुंहिंजी मूड अॼु ठीकु आहे त मीम वाव पेश पेश जी मात्रा वाव जे मथां वेंदी मीम जे मथां न मीम वाव पेश मूं ऐं ॿियो डाल पेश डु डाल डेल डाल पेश डु त ऊ जी मात्रा में बि ॿ अखर था अचनि मीम ऐं वाव त जेको पेश ईंदो हिते उहो वाव जे मथां ईंदो मीम जे मथां न ईंदो छो जो उचार जेको आहे मूं मूं मूड मूड त मीम वाव पेश पेश वाव जे मथां वेंदो वाव जे मथां ईंदो हाणे साॻे नमूने असां लफ़्ज़ था ॾिसूं माण्हू 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 मीम लफ़ मां णे पेशण एसि ताईं ठीकु आहे हाणे हू माण्हू सॉरी हे वाव
पेश हू त ह वाव ऐं वाव जे मथां पेश ईंदो, वाव जे मथां पेश ईंदो। माण्हू, मायूस, मायूस लफ्ज़, मीम अलफ मा, ये वाव पेश यू, सीन पेश स, मायूस। खास करे ध्यान ॾियणो आहे यू लफ्ज़ ते, यू यू मात्रा ते, ये वाव पेश। याद रखो जेका पेश जी मात्रा ईंदी उहा वाव जे मथां ईंदी, वाव जे मथां ईंदी। हाणे साॻिए नमूने मूरी, मूरी, मीम वाव पेश मू, मीम वाव पेश मू, रे ये ज़ेर री। हाणे मूं जे बारे में मां तव्हांखे ॿुधायो, हाणे री मूरी त रे ये ज़ेर। हाणे वरी सुवाल पियो थिए त ज़ेर जी मात्रा असां किथे ॾियूं, त ज़ेर जी मात्रा य जे हेठां ईंदी, मूरी, मूरी, मीम वाव पेश मू, रे ये ज़ेर री, रे ये ज़ेर री। साॻिए नमूने मोरी अखर सां कमु आणींदा आहियूं, भई घर जे अॻियां पुठियां मोरियूं हूंदियूं आहिनि, कसियूं हूंदियूं आहिनि, ॻुझियूं कसियूं, मोरी त मीम वाव मो, रे ये ज़ेर री, मीम वाव मो, रे ये ज़ेर, मौन व्रत। बरोबर है, आवाज अचे तो क्लियर? Yes, yes, अच्छे पे दादी दादा। आवाज अचे? फर्स्ट क्लास, फर्स्ट क्लास। वेरी गुड, थैंक यू वेरी मच। हाणे ॿियो लफ़्ज़ आहे मौन व्रत। मौन, हाणे जेका अॼु असां अव जी मात्रा सिखण वारा आहियूं, मीम वाव ज़बर मौ, न नून पेश न, मौन, जंहिंमें असां शांती रखंदा आहियूं, ॻाल्हाईंदा कोन आहियूं। वरी थो चवां ज़बर किथे ईंदी, उहा पाण खे ध्यान में रखणी आहे। मीम वाव ज़बर, ज़बर ईंदी मीम जे मथां, मीम जे मथां ज़बर ईंदी। सतराम दास साहिल हिकु तमामु असांजो लिंग्विस्टिक प्रोफेसर हो ऐं उन पंहिंजी डिक्शनरीअ में इहे सभु क़ाइदा कानून ॿुधाया आहिनि। दादी तव्हांखे सतराम दास साहिल जी दादा डिक्शनरी आई मिलेव? वॉन्ट आई, मूं पाण ये सॼा ठाहिया आहिनि। असांजो जेको लर्न सिंधी ऐप अथव उन में मीम जे मथां ज़बर ॾिनल आहे। राइट, त मीम वाव ज़बर मौ, मीम वाव ज़बर मौ, नून पेश न, मौन। उन खां पोइ जेकॾहिं महूरत, महूरत, मीम ज़बर म, हे वाव पेश हू, हाणे वरी ऊ जी मात्रा अची वई, हे वाव पेश, पेश किथे ईंदो, वाव जे मथां, ये ऊ जी मात्रा आहे। रे ज़बर र, ते पेश त, म हू र त। करेक्ट। साॻिए नमूने मैल, मैल, मैल माना गंद, भई कन में मैल अची वेंदो आहे, मैल, मीम ये ज़बर मै, लाम पेश ल, मीम ये ज़बर मै, लाम पेश ल, मैल। हाणे ज़बर जी मात्रा मीम जे मथां ईंदी, ऐ जी मात्रा मूं अव्हांखे पहिरीं बि ॿुधायो, मीम ये ऐ जी मात्रा में जेको पहिरियों अखर आहे मीम, मै माना मीम अखर जी मात्रा आहे, त मीम जे मथां ज़बर ईंदी। उन खां पोइ आहे मैज़ थी वियो मीज़ान, मीज़ान माना बैलेंस, मीज़ान ताराज़ी, मीज़ान, मीम ये ज़ेर मी, ज़े अलफ ज़ा, नून पेश न, मीज़ान। हिते ध्यानु वेंदो असांजो मी जे ते, मीम ये ज़ेर मी, ई जी मात्रा आहे, ज़ेर जी मात्रा य जे हेठां ईंदी, मीम जे हेठां न ईंदी। मीम ये ज़ेर, छो जो मी ज़ोर किथे आहे, ई जी मात्रा, मी, 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 मीज़ान, मीज़ान।
उन खां पोइ ॿियो लफ़्ज़ मूं कढियो आहे नमूद। नमूद माना नमूदन पर्शियन में लफ़्ज़ आहे नमूद। नमूद माना दर्शन थियण, ॾिसण, नमूद। नून ज़बर नमूदार न। थियो असीं चवंदा आहियूं न नमूदार थियण, नमूदार वो नमूद मां लिखियल आहे। दादा Right. हिते सुफ़ो खणी मीनो कयो न हीअं हा हीअं फोल्ड कयोसि त पोइ अधु Right. ॾिसण ईंदो सवलो तव्हांजी शिकिल ढकिजी थी वञे। नमूद त नून ज़बर न क्लियर, मीम वाव पेश, पेश वेंदो व जे मथां। नमूद दाल पेश द, नमूद, नमूद। नतीजो न नून ज़बर न, ती ते ये ज़ेरती, जो जीम वाव जो, नून ज़बर न ते ये ज़ेर, ज़ेर जी मात्रा ये यके जे ठाहींदी। न ती जो, न ती जो। उन खां पोइ ॿियो लफ़्ज़ आहे मेसू। मेसू मिठाई जो नालो आहे। मीम ये में क्लियर, मीम ये में सू, सीन वाव पेश सू, पेश जी मात्रा वाव वाढे जे मथां ईंदी। मीम ये में सीन वाव पेश सू, मीम ये में सीन वाव पेश सू, मेसू। उन खां पोइ जेके ॿिया जंहिंमें असां अञा उहो आहे पढ़े, जंहिंमें नून माना अन जी मात्रा जॾहिं ईंदी, अन माना अ आ ए ई उ ऊ ए ऐ ओ औ अन, असां में कोन थींदी आहे सिंधीअ में। अन माना जिते असां नक मां अनुनासिक स्वर, नक मां आवाज़ कढंदा आहियूं। हाणे इहो नून जेको आहे अलफ़ खां वठी शुरू, अलफ़ ज़बर अ खां शुरू थींदो आहे। भई अलफ़ नून ज़बर अन, अलफ़ नून ज़बर अन, बे नून ज़बर बन। त इन हालत में जेका ज़बर जी मात्रा ईंदी उहा नून जे मथां न ईंदी, ध्यान में रखणो आहे। उहा पहिरें अखर जे मथां ईंदी, पहिरें अखर जे मथां ईंदी। भई सम्झो मां लफ़्ज़ कढियो आहे नह, 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 नून नून ज़बर न, पहिरीं न जे मथां ज़बर जी मात्रा ईंदी। जेको अनुनासिक स्वर आहे नून ॿियो, उन जे मथां ज़बर जी मात्रा न आहे ॾियणी। नून नून ज़बर न, हे नून पेश हूं, वरी हिते नक मां आवाज़ आहे हूं, न हूं, न हूं। त हिते पेश जी मात्रा ह जे मथां ॾियणी आहे, नून जे मथां न आहे। जेको पहिरियों अखर आहे, पहिरियों अखर जेको पहिरियों अल्फाबेट आहे उन जे मथां ॾियणी आहे। सभिनी जेके बि नून वारियूं मात्राऊं ईंदियूं अ खां वठी लास्ट ताईं, उन में जेको पहिरियों अखर हूंदो, मेन अखर, उन जे हेठां ई उहा मात्रा ॾियणी आहे। हाणे मींहुं तमामु सुठो लफ़्ज़ आहे। मींहुं, मींहुं माना बरसात। मीम ये नून, नून आयो। हाणे नून कंहिंजे पुठियां थो अचे, मी मात्रा जे पुठियां थो अचे। मी मात्रा खां पोइ नून थो अचे। त जेका ज़ेर जी मात्रा आहे, मीम ये य जे हेठां ज़ेर जी मात्रा ॾिबी। मीम ये नून, उचार सॼो कढिबो, उचार सॼो कढिबो वात मां। मीम ये नून ज़ेर बि चई वेंदासीं, पर ज़ेर जी मात्रा य जे हेठां ॾियणी आहे। छो जो मेन मात्रा मी आहे, मी। असां मी खे मी ठाहियो आहे, मी खे मी ठाहियो आहे। अगरि रूल मां ये ज़ेर मी वारो लॻंदो, मी, मीम ये ज़ेर मी, पर उचार हा मीम हा, पर जॾहिं मींहुं नक मां आवाज़ निकिरंदो, अनुनासिक स्वर निकिरंदो, त मीम ये नून ज़ेर मी, मीम ये नून ज़ेर मी। ज़ेर जी मात्रा य जे हेठां ॾियणी आहे। छो जो जेको मेन लफ़्ज़, मेन मात्रा आहे उहा मी आहे, उनखे असां अनुनासिक माना नून ॾेई करे मी, मी नक मां आवाज़, मींहुं। राइट।
हे नून पेश हूं, हे नून पेश हूं। हाणे पेश जी मात्रा ह जे मथां वेंदी, मींहुं करेक्ट हू। असां हू खे हूं ठाहियो आहे न, असां हू खे हूं ठाहियो आहे, ख़ाली नक असां उहा नून ख़ाली विधी आहे, पर मेन मात्रा हू आहे, हू। मींहुं, जीअं मी खे मी, तीअं हू खे हूं असां ठाहियो आहे, मींहुं। हाणे ॿियो लफ़्ज़ आहे, सम्झो नई, नई माना न्यू, नई, नई, नई कापी, नई, नई, भई नई जुती, नून ज़बर न, ये न। हाणे लफ़्ज़ ईअं चयो अथऊं भई न, न पहिरीं अनुनासिक स्वर आहे, ईअं उन्हनि चयो आहे, न नून ज़बर न, अंदरो ये नून ज़ेर ई, नून ज़बर न, उते नून, नून ज़बर न चवंदासीं, छो जो नून जेको आहे पंहिंजे लेखे अनुनासिक स्वर आहे। हाणे इते सम्झायो अनुनासिक स्वर छा थींदो आहे? अनुनासिक स्वर छा आहे, जंहिंमें असां नक जे नेज़ल, नक जे नासुन मां आवाज़ कढूं, जीअं क ख ग घ ङ ङ, च छ झ झ, असां वटि सिंग, सिंग, हा राइट, त असां में बि अहिड़ा लफ़्ज़ आहिनि, न ण ङ, न ण ङ, ऐं ñe मुञ, ñe मुञ ञ, बराबर च है। जीम जुती जिभ ñe मुञ। त इन्हनि अखरनि में पहिरियों ई न जो उचारण समायल आहे, सही सही, समायल आहे। त इहे जेके आहिनि, जीअं हिंदीअ में मूं तव्हांखे ॿुधायो, क ख ग घ ङ, च करेक्ट, छ ज झ ञ, राइट, ट ठ ड ढ ण, ण मूं चयो, ण चयो, अच्छा, त थ द ध न, न न, त इहो अच्छा पंजो दादा अखर ॻाल्हि ॿुधो, हाणे रुॻो ॿ टे हिते हाणे तव्हांखे आहिनि 5 मिंट, तंहिंजे करे इहे अखरनि जो सॼो पूरो करे पूरो था कयूं। हा ठीकु आहे। त हाणे इहो जेको आहे, उन खां पोइ त इहो मूं नओं लफ़्ज़ चयो, नून ज़बर न, अंदरो वाव नून ओ, माना आहे ओ जी मात्रा, न ओ, ओ, ओ खे असां ओ ठाहियोसीं, न ओ, अंदरो वाव नून ओ। आई ॻाल्हि सम्झ में? हाणे साॻिए नमूने वसंदी, वसंदी, बरसात वसंदी, वसंदी, वाव ज़बर व, सी स, हिते स जे पुठियां नक जो आवाज़ थो अचे, व संदी, व संदी, व संदी, अॼु बरसात वसंदी, वसंदी, पवंदी, पवंदी, वसंदी, वाव ज़बर व, सीन नून ज़बर स, ज़बर जी मात्रा स जे मथां ईंदी, ज़बर जी मात्रा स जे मथां ईंदी, नून जे मथां न ईंदी, छो जो असां स खे स ठाहियो आहे, व संदी, दाल ये ज़ेरा दी। साॻिए नमूने निहाई, निहाईअ खां नी, सिख मुंहिंजा सुप्रीम, निहाईअ खां, शाह साहब जी सिट आहे सुहिणी मेहर में, निहाईअ खां नीह, निहाई माना भट्टी, जंहिंमें जेके बेकर्स हूंदा आहिनि, फर्नेस अंग्रेज़ीअ में चइबो आहे, फर्नेस, भट्टी, निहाईअ खां नीह, सिख मुंहिंजा सुप्रीम, ने नून ज़ेर ने, छो जो पंहिंजे लेखे ई न आहे, ने हा, हे अलफ़ हा। हाणे आख़िर में ई, ने हा ई, अंदरो ये ज़ेर ई, या पहिरीं मात्रा आहे, असां ई खे ई कयोसीं, अंदरो ये नून ज़ेर ई, अंदरो ये नून ज़ेर ई, ई जी मात्रा किथे ॾियणी आहे, उहो असांखे ध्यान सां सिखणो आहे, ॿारनि खे सेखारणो आहे, टीचर्स खे सेखारणो। नी, त इहो निहाई चयो, नीह, नीह माना सिक, प्रेम, प्यार, स्नेह, नीह, निहाईअ खां नीह, सिख मुंहिंजा सुप्रीम,
नी नून ये ज़ेर नी हम्म नी मात्रा उन नी खे असां नी कयोसीं नून ये नून ये नून ज़ेर नी नून ये नी खरो नी खे नी ठाहियोसीं न कढियोसीं नी हो Right. नी हो माना सिक प्रेम प्यार त हे नून पेश हुम हिते वरी न कम आवाज़ थो अचे त हू प्रोमिनेंट आहे माना पेश जी मात्रा ह जे मथां वेंदी नी हो हर इन में अञा टाइम आहे दादा हाणे बाक़ी असां वटि आहिनि 3 मिंट तंहिंजे करे 2-3 मिंट इहे ई ॻाल्हियूं करे इते ई ख़तम था कयूं आओ जी मात्रा वरी सुभाणे कंदासीं वेरी गुड चलो हाणे वहिंवार 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 चइबो आहे न हुन माण्हू जो वहिंवार वहिंवार। सुठो आहे वहिंवार डीलिंग वहिंवार वाव ज़बर व हे नून ज़ेर हे ब ऐं नून गॾु चवणो आहे पर असां हिते हे खे ही कयो आहे ज़ेर जी मात्रा ह जे हेठां ॾींदासीं वहिंवार वावल वार Correct. पेश र वहिंवार हम्म वहिंजण माना सनानु करणु स्नान करण विहजण उन लिखियो आहे वाव ज़ेर वे ह नून हे नून ज़ेर हे Okay. वे हे जण असां वहिंजण चवंदा आहियूं पर डिक्शनरी में मां ॾिठो त वहिंजण असांखे प्रोफेसर साहिब ॾेखारियो आहे वहिंजण छो जो असां उचार उहे कढंदा आहियूं जीअं असां हा, पंहिंजनि जीअं असां मास्टरनि सिखिया साहिबनि खां ॿुधो आहे असां सिखिया आहियूं पर जॾहिं अहिड़नि आलमनि विद्वाननि जा किताब डिक्शनरी ॾिसजनि थियूं त वी कम टू द राइट पॉइंट तंहिं करे राइट उचार असांखे जॾहिं ख़बर पवे थी असां पंहिंजनि ॿारनि खे टीचर्स खे सेखारियूं त इहो थी आहे ऐं उन खां पोइ वैराग विहजण सनानु करणु वाव ज़ेर वे हे नून ज़ेर हे जीम ज़बर ज णे पेशण विहजण सनानु करणु उन खां पोइ वैराग वाव ये ज़बर वै ऐ जी मात्रा अची वई त व जे मथां ज़बर ॾींदासीं वाव ये ज़बर वै रे अलफरा ये पेश ग वैराग हींग भाई गॾु हींग हींग हे ये नून ज़ेर ही वरी मात्रा आहे हे ये ज़ेर ही उन ही खे असां ही ठाहियोसीं हे ये नून ज़ेर ही ऑफ ज़बर क हींग 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 तमामु कल्ह मां वेठो हुअमि सॼो ॾींहुं पर अञा आहिनि छा के अखर अञा के लफ़्ज़ आहिनि के पूरा थिया न अॼु जेके मां कल्ह कढिया हुआ हा उहे मेन सभु थी विया ख़ासि करे नून जेको असांजी मात्रा अचण वारी आहे तमामु ज़रूरी आहे छो त हर कंहिं मात्रा सां अचण वारो आहे अलफ़ ज़बर सां बि अचण वारो अलफ़ ज़ेर सां तमामु सुठो कयो अथव तमामु सुठो तमामु घणी महिरबानी ऐं सचुपचु त हाणे वरी मुंहिंजी मर्ज़ी सुभाणे ही सॼो सेटअप तव्हांजो हाणे ठीकु आहे ऐं मां इहो वरी तव्हांखे मोकिलींदसि हाणे इहो हिनजो वीडियो तव्हां ॾिसी वठिजो ऐं मुंहिंजे ख़्याल में ही सभु सही आहे हिनखे असीं जॾहिं एडिट कंदासीं तॾहिं ताईं जेको बि अखर चओ था न उनजे साम्हूं असीं उहो अखर लिखी लफ़्ज़ उहो लिखंदासीं त चिटो थींदो उहो एडिट में कंदासीं पर हाल तव्हांखे कीअं थो अचे तव्हांखे ख़बर पवंदी ठीकु आहे अॼु ताईं थोरो मथे वेठा आहियो थोरो हेठि वियो त बि सुठो लॻे हा ठीकु आहे वेरी गुड एनीवे हाणे असीं मोकिलायूं था सुभाणे वरी गॾिजंदासीं 10:30 जो टाइम ठीकु आहे न बाक़ी ॿियो असां ठाहिण जी कोशिशि कयूं था जेको आयो आहे माइक्रोफोन अॼु आवाज़ कीअं आयो आवाज़ सुठो आहे तव्हां पाण ॿुधिजो